बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तर्जुमा निगार मुला नबी मुराई साहब। मुराई साहब भलीकार। मुराई साहब, बलूचिस्तान में 3 ॾींहं जेको मामिलो थियो, तमामु घणो जानी ऐं माली नुक़सानु थियो। असांजे फ़ौजी एहलकारनि जो बि नुक़सानु थियो। उन खां पोइ ऑपरेशन थियो आहे। 150 खां वधीक दहशतगर्द मारण जी दावा बि कई वई आहे। छा त सम्झो बलूचिस्तान आहिनि त सभु पाकिस्तानी न। जी हा, जेके बलोच आहिनि से बि पाकिस्तानी आहिनि, जेके जिन खे दहशतगर्द था चऊं उहे बि पाकिस्तानी, असांजा फ़ौजी ॿाहिरि बि पाकिस्तानी। पाकिस्तानी सां बि थो विढ़े। हाणे ॻाल्हि इहा आहे त दहशतगर्दनि खे इहो त सोचणु खपे त पंहिंजनि भाइरनि सां तव्हां विढ़ो था, मुस्लमान भाइरनि सां, त इहो ॻाल्हि ठीकु न आहे। पर छा आहे त पाकिस्तान जी तारीख़ ॾाढी ताबनाक न चइजे, बल्कि तारीख़ चइजे। तारीख़ आहे। तारीख़ इन करे थो चवां त साॻियो किसो असां बांग्लादेश में बि करे चुकासीं। पर बांग्लादेश में नतीजतन छा थियो, मुल्क अलॻि थी वियो। तंहिंजे करे अक़लमंद लीडरशिप जेका आहे सा हमेशह ॻाल्हियूं करे कंदी आहे। अच्छा, हाणे ॻाल्हियुनि में बि इहो आहे जो पाकिस्तान में बदकिस्मती आहे त माज़ी ॿुधाए थो त ॻाल्हियुनि में बि ख़ैर बख़्श मरीअ वारनि इन्हनि सभिनी खे ठलातो वियो ॻाल्हियूं करे। उन्हनि खे सभिनी खे सदाऊं ॾिनियूं वियूं। माना ॻाल्हियुनि वारो मामिलो कोन्हे, छो त एतमाद जी खोट आहे। ऐं जिते एतमाद जी खोट हूंदी त ॻाल्हियूं न थी सघंदियूं। सही, बिल्कुलु। ॻाल्हि आहे त इहो मुल्क लाइ ठीकु न आहे। मुल्क लाइ ठीकु न आहे। पर हाणे हिकिड़ो एलिमेंट आहे न फ़ौज जो। ठीकु आहे, दहशतगर्द ख़तमु थी वेंदा, फ़ौज ख़तमु करे छॾींदी। जी हा। पर इवेंचुअली छा बांग्लादेश में घणा फ़ौज छा थियो? मुल्क खे अदरवाइज़ ॾिसणो हूंदो आहे त असां हिकिड़ो तबिको माउ खां औलाद नाराज़ थिए, वतन माउ आहे, माउ खां औलाद नाराज़ थिए त माउ परचाईंदी आहे, माउ विढ़ंदी न आहे। सही, बिल्कुलु। पर असां हिते माउ जो रोल इहो आहे, वतन माउ आहे, धरती माउ आहे। उनजो इहो जेको रोल आहे त इन्हनि जीअं इन्हनि सभिनी खे माठ कराइणी आहे, इहो ईअं माठ न थींदी। ॻाल्हियूं कबियूं, ॻाल्हियूं करे ऐं इन्हनि खे मुतमइन कबो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे ऐं को हिकिड़ो दफ़ो अहिड़ो दहशतगर्दी जा मुक़ाबिलो ॾियणो हुजे त पोइ ॻाल्हि खणी कयूं न। दादा जान चलाए मुसीबत आहे त असां पंहिंजो पाण खे अफ़गानिस्तान वारे में विधो, तॾहिं बि दहशतगर्दियूं ऐं दहशतगर्दी वधी वई। हिन मुल्क जो हाल हींअर त वरी अलहमदुलिल्लाह कंट्रोल अॻे थियो हूंदो, जो रोज़ु बम धमाको हूंदो, रोज़ु माण्हू सिविलियंस पिया मरंदा। जी हा, बिल्कुलु। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त ॾिसो त असां त रुॻो तबसरो ई करे सघूं था। जी हा। पर जेके माण्हू हुते वेठा आहिनि उन्हनि जो कमु आहे इन ॻाल्हि ते सोचणु ॼाणु। ऐं मां त सम्झां थो त एॾो को वॾो मामिलो कोन्हे, रुॻो ॻाल्हि आहे त सम्झ में कंहिंखे सभु अचे त बाबा न ईअं कोन्ह थींदो। सही। जेकॾहिं तव्हां रुॻो असांजी फ़ौज मज़बूत आहे, हिंदुस्तान जहिड़े वॾे मुल्क सां विढ़ी सघे थी, उनखे मात ॾेई सघे थी त हीअ बलोच दहशतगर्द छा आहिनि, केतिरा आहिनि। पर छा हिननि खे तव्हां मूं में आई तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे, साॻी ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजा ई माण्हू जेकॾहिं सपोज़ उन्हनि सां जंग विढ़ी उन्हनि खे हेठि कंदो या शिकस्त ॾींदो त इहो त पंहिंजो पाण खे शिकस्त ॾियणु आहे। मां सम्झां थो त इन्हनि सभिनी खे, अच्छा, इल्म जी बि कमी आहे, जंहिंजे करे उहो ओतिरो ॾिसी बि कोन था सघनि जेको तव्हां ॾिसी सघो था। तव्हां वटि इल्मु आहे, साइंस आहे, सभु कुझु आहिनि, तज़िया आहिनि, तव्हां घटि में घटि हुन सां अहिड़े नमूने असांखे डील करणु घुरिजे। इहो स्टेट जो कमु आहे। पर हाणे स्टेट में तूं असां त कुझु में माना रखूं कोन था। तंहिंजे करे इहो ई काफ़ी आहे त स्टेट जो कमु आहे। माउ वारो माउ परचाईंदी आहे बचनि खे। सही। परचाइण जी ॻाल्हि कयो था, हुकूमत चए थी त हाणे त के बि ॻाल्हियूं न थींदियूं बलूचिस्तान सां। आर्मी बि वधीक उते वॾी तादाद में मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी अथऊं। चयो अथऊं त हाणे ताक़त सां छा थींदो? ताक़त सां ताक़त सां थींदो त केरु मरंदा? पाकिस्तानी मरंदा न। जी, पाकिस्तानी वेठा आहिनि न हुते, पाकिस्तानी मरंदा न। इहो मसइले जो हल न आहे इहो। बहरहाल ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी असांजी आहे कमु तबसरो करणु। जी हा। तबसरे में मसइले जो हल इहो आहे त इन्हनि माण्हुनि सां इन्हनि माण्हुनि सां जेके बि माण्हू पाकिस्तान जे पॉलिसीज़ जो इख़्तिलाफ़ था रखनि उन्हनि सभिनी खे मुतमइन करणु खपे, उहो चाहे सिंधी हुजे, बलोच हुजे, पठान हुजे। सही। मुरे साहब, तव्हांजी एनालिसिस छा थी चवे त 6-8 महीना पहिरीं ॾिठो सीं सदर आसिफ़ ज़रदारी साहिबु हुते वियो, बलोच सरदारनि सां मुलाक़ातूं थियूं, चऊं त बाबा अमुन कयूं था, पोइ इहे ॻाल्हियूं किथे डीट्रेक थियूं? न, मां तव्हांखे ॿुधायां, बलोच सरदारनि सां कुझु सां मुंहिंजी ज़ाती दोस्ती आहे। उहे चवंदा असांखे ॻाल्हि चिड़ी वई आहे। हाणे तूं पढ़ियलु लिखियलु छोकिरो, तव्हांजो जेको मिडिल उहो, हा, उहो अॻियां आहे। तव्हां ॾिसो न,
अहिड़ियूं तरीक़ूं कंदो ई हेठे क्लास वारो माण्हू आहे, लोअर क्लास वारो माण्हू आहे, मिडिल क्लास बि न ईंदो आहे, मिडिल क्लास जा पंहिंजा वफ़ादार अथनि। हिते वञूं जी तहरीक हुई सिंध में, जी हा, कंहिं वॾे थोरे हलाई, बिल्कुलु कंहिं वॾे माण्हू थोरे हलाई, स्टूडेंट्स हुया, शाइर हुया, दानिश्वर हुया, अदीब हुया, वकील बि अञा तंहिं ज़माने में कोन आहे एतिरा एक्टिव, हाणे वकील एक्टिव आहिनि। ऐं वकील हिकिड़ो ॿ जेके हैदराबाद में भला उहे उन्हनि खे ज़मानतूं वग़ैरह में उहे कमु कंदा, मोहम्मद मेमन हूंदो हुओ, ॿिया हिकिड़ो ॿ हूंदा। सो ख़ैर बहरहाल तहरीक हुई न, तहरीक मिडिल क्लास न हलाईंदो आहे, हेठो क्लास हलाईंदो आहे, उहो क्लास हलाईंदो आहे जंहिंखे लूज़ घणो न हूंदो करिणो हूंदो आहे। असांखे छा हो, असां जुलूस कढंदा हुआसीं, नारा हणंदा हुआसीं, जेको आहे सो बुख हड़ताल ते वेंदा हुआसीं, स्टूडेंट्स खे ॿधी जेल में विझी ॾींदा, सज़ा ॾेई छॾींदा, छा थो फ़र्क़ु पए? जी हा, लड़ो लठ ते हूंदो आहे स्टूडेंट जो। बिल्कुलु। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहो सम्झणु त असां बलोचिस्तान में वधीक फ़ौज मोकिले ऐं उन्हनि खे फतेह कंदासीं, मां नथो सम्झां त इहो कुझु चङी ॻाल्हि थींदी। इहो कमु असां तजुर्बो करे चुका आहियूं, बांग्लादेश में फ़ौज मोकिले ऐं पोइ असां सां जेका हालत थी, सॼी दुनिया असां ते खिली। सही, बिल्कुलु। मुरारी साहब, गुज़िरियल हफ़्ते DGISPR सां मुलाक़ात हुयूं, बज़ाहिर तौर ते दहशतगर्दी ते कंट्रोल जो बि उन्हनि ज़िक्र कयो, पर कहिड़ियूं ऑन द रिकॉर्ड ऐं ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हियूं थियूं? ॾिसो न, असां ॻाल्हियूं ऑफ द रिकॉर्ड त नथा करे सघूं, ऑन द रिकॉर्ड ई कंदासीं। हा ठीकु, ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि इहा आहे त हुनजो चवणो त कुझु कोन्हे को, इहो त मसइलो ई कोन्हे दहशतगर्दी जो, कुझु कोन्हे। चंद माण्हू आहिनि जेकी डेवलपमेंट जो डेवलपमेंट नथा चाहिनि बलोचिस्तान में, उन्हनि माण्हुनि जो कमु आयो, असां हिननि खे उॾाए छॾींदासीं। इन्हनि जी कहिड़ी असर आहे, जीअं प्रेसिडेंट फील्ड मार्शल बि चयो, हीअ त ॻाल्हि ई कान्हे का, ईअं त परवेज़ मुशर्रफ चयो, ऐं पोइ गोली, पोइ हुनखे बुगटे खे उहा सज़ा मिली, बुगटे खे गोली लॻी आहे, बुगटे खे मथां ॿ मुचला आहिनि। पर ॻाल्हि आहे त इहो उहो बुनियादु पियो हो एक्चुअली इन बलोच मूवमेंट जो, जेको बुगटीअ खे नवाब अकबर बुगटीअ खे शहीद कयो वियो। सो ॻाल्हि आहे त यार इहे ॻाल्हियूं कई, ऐं ॻाल्हियूं त खोड़ हुयूं माण्हुनि जे दिलनि में, पर हाणे इहो ॻाल्हि आई त ॻाल्हियूं उस ताईं रिलेटेड हुयूं। हुन साफ़ हिन सां ठीकु ॻाल्हियूं कयूं त साईं ठीकु आहे, पर असांजे मथां त वॾो ॾंडो आहे त हीअ हलायो, हीअ न हलायो, हीअ हलायो न हलायो, या पोइ सोशल मीडिया ते कब्ज़ो आहे कोन, कंट्रोल आहे कोन, तव्हां असां ते कंट्रोल था कयो। नतीजतन असांजी व्यूअरशिप घटिजे थी, असांजे बिज़नेस खे नुक़सानु थो पहुचे। पर उनजो मक़सदु इहो, उनजो DGISPR जो त असांजो हिननि सां साम्हूं की असांजो चावनि जा हिननि सां असांजो कुझु चवंदा उहो कंदो। सही। हाणे मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जी दुनिया में जॾहिं बि क्राइसिस थींदो आहे, जॾहिं बि को मुल्क हूंदो आहे, जॾहिं बि को इदारो हूंदो आहे, जॾहिं बि को घर हूंदो आहे, हिकिड़ी मैनेजमेंट जी एनालिसिस आहे, उहा आहे SWOT एनालिसिस। SWOT, स्ट्रेंथ कहिड़ी आहे, वीकनेसिस कहिड़ियूं आहिनि, अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि, थ्रेट्स कहिड़ा आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान जा टॉप नाचर्स वेही SWOT एनालिसिस ते इन शइ खे उजागर कनि त सॼी ख़बर पइजी वेंदी, पर करण लाइ असां तयारु न आहियूं। असां पाकिस्तानी जेके पीपल हू आर एट द हेल्म ऑफ अफेयर्स, पीपल हू आर डिसाइडिंग अवर फेट, उन्हनि में एतिरी लियाकत आहे, न क़ाबिलियत आहे। असां पाकिस्तान मार हिन करे, पाकिस्तान जो माण्हू मार हिन करे पियो खाए त उहो मथे जेको माण्हू वेठो आहे उनजो ग्राउंड रियलिटी सां को तालुक़ु कोन्हे, बिल्कुलु हुनजो न माण्हुनि सां तालुक़ु आहे। ज़बानी कलामी अलॻि ॻाल्हि आहे, इहो कोन्हे त माण्हू ॾिसो न, तव्हां पंहिंजी तालीम ॾिसो, तव्हां पंहिंजी सिहत ॾिसो, तव्हां पंहिंजी इकॉनमी ॾिसो, जीअं पोइ तीअं गुरबत वधंदी थी वञे, असां ते फ़र्क़ु नथो पए। सही। जीअं पोइ तीअं शरह ख़्वांदगी तव्हांजी घटिजंदी थी वञे, उते बीठी आहे, तॾहिं बि असां ते फ़र्क़ु नथो पए। ताज़ो फाफन जेका रिपोर्ट ॾिनी आहे, उन में फाफन चवे थो त पाकिस्तान घटि में घटि आहे सॼे एशिया में, साउथ ईस्ट एशिया में घटि में घटि मुल्क आहे। माना पहिरियों नंबर मालदीप जेको आहे उहो आहे 98%, माना पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, शरह ख़्वांदगी आहे। श्रीलंका में 93, हालांकि श्रीलंका में बि असां वारी सूरत हाल थी, उन्हनि खे बि माली मुश्किलातूं तमामु घणियूं थियूं, पर उन्हनि खे खणी वई जेको शरह ख़्वांदगी आहे उन्हनि जी, उहा मथे खणी आई वरी। ठीकु, वरी साईं इंडिया, उनखां पोइ इंडिया 87%, साईं उनखां पोइ बांग्लादेश 79%, नेपाल छा इएं, नेपाल 68%, भूटान 65%, असां
60% हुआसीं 2018 ताईं 2018 खां 19 ताईं इमरान ख़ान प्राइम मिनिस्टर 3% वधियासीं, वरी उते ई बीह रहियासीं असां 63%। सो ॻाल्हि आहे त पाकिस्तान बॉटम ते आहे, असांखे हेठि केरु आहे कोन। असांखे घुरिजे त हिननि जंगियुनि खे ख़तमु करे हीअ जंग विड़ऊं जेका इकोनॉमी सां विढ़े, जेका तइलीमियत। तव्हांजा पाकिस्तान सॼे में किरोड़े ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। 70 लख त रुॻो सिंध जा ॿार 80 लख आहिनि, 80 लख आहिनि, 80 लख ॿार रुॻो सिंध जा आहिनि, अहिड़ा पंजाब में आहिनि, मतिलबु 2-2.5 करोड़ त आहिनि टोटल पाकिस्तान। जी हा बिल्कुलु सर। ठीकु, माना हाणे इहे स्कूलनि खां ॿार मूंखे ॿुधायो त सही त इहो तव्हां हिकिड़ी ॿी दहशतगर्द तनज़ीम पिया था ठाहियो। इहे त दहशतगर्द थींदा जेके पढ़ियल लिखियल माण्हू हूंदो, उनखे त ख़बर ई कान्हे मुंहिंजो माउ छा आहे, वतन छा आहे, अनपढ़ियल माण्हू जेको हूंदो। सो ॻाल्हि आहे त जेको करणु खपे सो कयूं कोन था, जेको न करणु खपे सो कयूं था। अलाह हिन मुल्क जो ख़ैरु करे। बिल्कुलु। नाज़रीन, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। वरी साहिबु KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां पहिरीं बाज़ाब्ता मुलाक़ात थी आहे। पोइ वफ़ाक़ी हुकूमत चयो त तव्हांजा असां सूबनि जा जेके कर्ज़ आहिनि ऐं फ़र्ज़ आहिनि उहे लाहींदासीं, असां तव्हांजूं अदायगियूं जल्द कंदासीं। किथां कंदी? ॾिसो न, ॻाल्हि आहे त कूड़ ॻाल्हाइण मां बहितर आहे त माण्हू चए त फ़िलहालु असां वटि कुझु कोन्हे। कहिड़ो मूंखे ॿुधायो, मर्कज़ी हुकूमत केतिरा पैसा पिया आहिनि जो ॿियनि सूबनि खे ॾींदी, जेके सूबनि जो कर्ज़ु आहे। पर ॻाल्हि आहे त चङो थियो, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि, सुठो सूण आहे जो हुन ॾींहुं मुलाक़ात थी, ऐं मुलाक़ातूं थियणु घुरिजनि। सियासत में दरवाज़ो कॾहिं बि बंदि न कबो आहे, सियासत में रस्तो खुलियलु हुजे जो हिक ॿिए सां मिलिजे जुलिजे, ॻाल्हि ॿोल कजे। पर हाणे छा आहे त PTI वारनि जो ख़्यालु आहे त हीअ छो त हुकूमत में के पावर कोन्हे, ॻाल्हाइण वारा जेके आहिनि उहे हुजणु खपे जिन खे पावर आहे, उन्हनि सां असां ॻाल्हायूं। त तंहिं करे हिन सां का सियासी ॻाल्हि ॿोल बि कोन थी, रुॻो इहो ॻाल्हियूं थियूं। सहकार तव्हां सां जारी रहंदो। हा, सहकार जारी रहंदो। हाणे सहकार अलाए कीअं रहंदो, सहकार त खोड़ तरह जो हूंदो आहे, पोइ अलाए कहिड़ो हूंदो। हा बिल्कुलु। मुरा साहिबु अपोज़िशन लीडर महमूद ख़ान अचकज़ई चयो आहे त बाबा PTI जे क़ाइद खे उनखे शौकत खानम हॉस्पिटल या ॿी हॉस्पिटल में जेको आहे शिफ़ा हॉस्पिटल में एडमिट कयो। हुकूमत चए थी अखि जो मसइलो, असां उहो इलाजु हुनजो कराए छॾियो आहे। 3 कलाक PTI बानी हॉस्पिटल में एडमिट हो ऐं पंहिंजे अखि जो ऑपरेशन थी वियो आहे। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ऑपरेशन मूं बि करायो आहे, केॾो अखियुनि जा ऑपरेशन थींदा आहिनि। जी हा। ॻाल्हि इहा आहे त उनखे पोस्ट ऑपरेशन केयर तमामु घणी हूंदी आहे। जी हा, तमामु घणी हूंदी आहे। उनखे ॾींहं में 4-5 दफ़ा फुड़ा विझणा पवंदा आहिनि त जीअं रिकवर थिए। हाणे ॻाल्हि इहा आहे त उनजो माण्हुनि ताईं पब्लिक त कनि न। आफ्टर ऑल हिकिड़ो हिन मुल्क जो साबिक़ु वज़ीर अज़म आहे, ऐं हिन मुल्क जो जेको आहे रुॻो वज़ीर अज़म कोन्हे पर हिन मुल्क जो हीरो आहे, क्रिकेटिंग हीरो आहे। ऐं उन माण्हूअ जी हेॾी सारी फॉलोइंग आहे, उन्हनि खे त इत्मिनान ॾियारिजे, उन्हनि सां त ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाइजे त हीअ ॻाल्हि आहे। ऐं चोर बदमाशी जीअं मां अची चेकिंग कराए चोर बदमाश केरु वापसि खणी हली वञो त ईअं न थिए धाड़ियल छॾ एविडेंस थोरी थींदो आहे, थींदो न आहे। उनखे जेको थिए पियो इहो ठीकु कोन पियो थिए, मुल्क ठीकु कोन्हे, मुल्क ठीकु कोन्हे। बिल्कुलु। मुरा साहिबु, जमायत इस्लामी वारा कावड़ियल आहिनि सिंध हुकूमत खां। 14 फरवरी ते एहतिजाजी मुज़ाहिरो पिया कनि कराची जे मसइले ते, मेयर हटाओ कराची बचाओ। हुकूमत चए थी त असां सियासत करणु कोन ॾींदासीं, न ई तव्हांखे रोड बंदि करणु ॾींदासीं। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि आहे त सॼी सिंध असांजी आहे, कराची बि असांजी आहे। जी हा। जेकॾहिं कराची ते केरु डेवलपमेंट जो हुकुम घुरे थो त हुनजो हक़ जाइज़, जी हा, हुनजो हक़ु आहे। उहो भली चए बाबा असांखे डेवलपमेंट करे ॾियो, ऐं जेकॾहिं असां डेवलपमेंट नथा कयूं, उते करप्शन था कयूं या पैसा खाई था वञूं, त उहो असां सां ज़्यादती आहे। जी हा। तंहिंजे करे उस ताईं त मां ठीकु आहे त बाबा तरक़ी थियणु खपे। बिल्कुलु। जेसि ताईं सुवालु आहे त मेयर जंहिं पार्टी जो आहे या मेयर जेको आहे उहो परफॉर्म नथो करे, उहो एहतिजाज बि हिननि जो हक़ु आहे। पर तव्हां जॾहिं उते वेठा आहियो त तव्हां एॾो सारो इदारो आहे, तव्हांजी जमात एॾी सारी पढ़ियल लिखियल माण्हुनि जी आहे, त तव्हां पकड़ियो उन्हनि जा केसिस। सिंपल ॻाल्हि आहे, केतिरा अलोकेशन घणी आहे, कमु केतिरे जो थियो, तव्हां इहे केसिस खणी वञो कोर्ट में। जी हा, बिल्कुलु। एंटी करप्शन में ॻाल्हि आहे त रुॻो एहतिजाज करण सां, स्ट्रीट पावर ॾेखारण सां मसइला हल न थींदा आहिनि। मसइला हल थींदा आहिनि त तव्हांखे जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ु शिकायत त तव्हांजो सॼे
पाकिस्तान में हिकिड़ो नेटवर्क आहे, जी हाँ। उन नेटवर्क जे थ्रू पतो कयो त हिननि कहिड़ा कहिड़ा कम कराया, घणा पैसा विया, घणा खाधनि, घणा छॾनि, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सही, बिल्कुलु। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त हर मसइले जो हल एहतिजाज कोन्हे, जहिड़ो कोन्हे, तव्हां जहिड़ो कागज़नि में कजे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मुरैद साहब, तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान 8 फरवरी ते सॼे मुल्क में फीथा रोक हड़ताल जो ऐलान कयो आहे। उन ऐलान खां पोइ PTI, ख़ासि करे सिंध में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, SUP ॿियूं जेके हिननि जूं इतिहादी जमायतूं आहिनि, उन्हनि खे कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे, MPO तहत उन्हनि खे नज़रबंद कयो पियो वञे। छा था सम्झो? 8 फरवरी 2024 इलेक्शन। हा हा, 8 फरवरी ते ज़रूरु ॾिसो, KP में त थींदो, जी हा, बलोचिस्तान में बि थींदो, छो त बलोचिस्तान जो आहे लीडर हुनजो, अपोज़िशन लीडर। जी हा, बिल्कुलु। ऐं पंजाब में ओचितो चिण कनि भरे, छो त पंजाबिन को इहो कयो कोन्हे। जी हा, पर ॾिसूं जे पंजाब आहे इमरान पंजाब जो। जी हा, सो तंहिंजे करे फार्म 47 नारो बि उतां ई थियो आहे। जी हा, सो तंहिंजे करे जेकॾहिं 8 फरवरी ते थोरी आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो छा थींदो आहे तहरीकुनि में, त का हिकिड़ो इंसिडेंट करंट ॾेई वेंदो आहे, हिकिड़ो इंसिडेंट सॼे मामले खे, उहो इंसिडेंट चए थो त तहरीक ज़ोर वठंदी, नथो थिए त बसि इहो ॾींहुं गुज़री वेंदो। सही, जीअं आम रिवाजी एहतिजाजी मुज़ाहिरा थींदा हा, उहो थींदो, पर 8 फरवरी ते मूंखे लॻे थो त ठीकु ठाक एहतिजाज थींदो। सही, JUI बि मैदान में लथी आहे, हुन चयो त असां कराची में एहतिजाज कंदासीं, ऐं उहे बि चवंदा इहा इलेक्शन असांखे क़बूल न आहे। हा, मां तव्हांखे ॿुधायां थो न, हींअर छा आहे जो हुकूमत अहिड़ी अनपॉपुलर हुकूमत कॾहिं बि न रही आहे, अनपॉपुलर हुकूमत आहे, ऐं ॿियो हुननि खे परवाह बि कान्हे का। हाणे मौजूदा हालतुनि में ज़रदारी साहब वञे थो दुबई, सॼी फैमिली खे वठी थो वञे, ऑफिशियल टूर आहे। सही, ईअं त न थींदो आहे न, भई तोखे कहिड़ी बुख लाइ ॾिनी आहे, पंहिंजे खे समाई कर न, ऑफिशियल टूर छाजी। जी हा, तंहिंजे करे ॻाल्हि आहे त परवाह ई कान्हे का, उन लेवल ते परवाह ई न आहे। सानू की असांखे छा आहे, असां हा बिल्कुलु। पाकिस्तान ऐं चीन पारां CPEC खे अफ़गानिस्तान ताईं वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। CPEC जेको मनसूबो हले पियो, ऐं हुन में ईअं थिए न, मां त ॻाल्हि ॿुधायां, पाकिस्तान जी तरक़ीअ जो राज़ आहे हिन में, जेकॾहिं ईअं थिए त। ॾिसो, अफ़गानिस्तान न सिर्फ़ु असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, पर असांजो हिक ॿिए ते दारोमदार आहे, हुनजा फ्रूट, हुन जूं शयूं असां ॾे थियूं अचनि। जी हा, हाणे उहे हुते भुॻड़नि मुठ में विकिरो थियनि, असांजूं सब्जियूं, असांजा फ्रूट ॿोड़े था वञनि। जी हा, केलो जॾहिं उॾे वेंदो आहे त 9,000, 10,000, 11,000 रुपया मण हूंदो आहे। हाणे हींअर हिन भेरे थिए 2700, 2800, ऐं हिन खां अॻु में 2900, ऐं 15 ॾींहं अॻु में, 15 ॾींहं अॻु में उहो 1400 मण। पटाटनि जा वापारी उहे रड़ियूं पिया कनि त असांजी हिकिड़ी ॿोरी पटाटनि जी 12,000, 14,000 में वेंदी, हाणे असां पई ख़राबु केना पिया थियनि पटाटा। छा आहे त असांजो इंटरडिपेंडेंस आहे न हिक ॿिए ते। जी हा, बिल्कुलु। रोड जो रस्तो आहे, तंहिंजे करे असांजा ट्राला वञनि था खणी, इहो हुननि जा ट्राला उहे खणी था अचनि। सो तंहिंजे करे अफ़गानिस्तान सां असांजो सुठो तालुक़ु हुजणु खपे। बिल्कुलु। मुरैद साहब, वफ़ाक़ गुज़िरियल पंहिंजो साल चयो त बाबा इहे जेके तकरारी केनाल आहिनि, उहे सूबनि जी रज़ाबंदी खां सवाइ न ठहंदा, पर उन जे बावजूदि गुज़िरियल ख़मीस ते जेको आहे वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास तलब कयो वियो, पोइ वरी कानून वारो वज़ीर न आयो त मुलतवी थियो। हेॾी सारी बबल जो तहरीक हली, उन खां पोइ वरी वापसि उहो ई रेंगट शुरू थी वियो। न, उन्हनि खे परवाह ई न आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, मर्कज़ खे, पंजाबियुनि खे परवाह न आहे पाकिस्तान जी, न हू ठाहिण वारा आहिनि, हा ड्राइण वारा ज़रूरु आहिनि। पंजाबियुनि खे पाकिस्तान जी परवाह न आहे, उन्हनि खे परवाह ई न आहे ॻाल्हि जी त पाकिस्तान रहे थो नथो रहे, असां रहूं था कोन था रहूं, उन्हनि खे पंहिंजे वजूद जो फ़िक्र आहे। पाकिस्तान जो वजूद जो फ़िक्र हुजे त पोइ सभु अकायूं जेके आहिनि, सभु इशूज़, सभिनी मसइलनि, सभिनी सूबनि खे जे मफ़ादनि खे नज़र में रखिजे। जी हा, ठीकु। ॿी ॻाल्हि त जेको आहे, तव्हां केनाल था ठाहियो, जेको बि ठाहियो, जंहिंमें सिंध जा एतिराज़ आहिनि, तव्हांखे न ठाहिणु खपे, मुल्की मफ़ाद में कमु करणु खपे। पंजाबियुनि, भई ॾिसो, पंजाबियुनि थोरी वोट ॾिनो त पाकिस्तान ठहे, न, पाकिस्तान त बंगाल ॾिनो, सिंध ॾिनो, जेको अज़ाब में, बंगाल बि अज़ाब में हो, जेतिरो वक़्तु हो, अलॻि थी वियो त बांग्लादेश थी वियो, सिंध बि अज़ाब में आहे। पंजाबियुनि न ठाहियो आहे, हा ड्राहियो अथनि, 71 में ड्राहियो, पंजाबियुनि ड्राहियो। जी हा, हाणे बि उहो पंजाब हिन मुल्क जे पोयां आहे, KPK में फ्रस्ट्रेशन आहे, बलोचिस्तान में फ्रस्ट्रेशन आहे, सिंध में फ्रस्ट्रेशन हिन करे नज़र नथी अचे उन्हनि खे जो त पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर सिंध जे माण्हुनि जो हाल त ख़राबु आहे न। जी हा, बिल्कुलु। मुरैद साहब, ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी, हिन में ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि।
नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार मुरैद साहब सिंध असेंबली उस्तादनि जी सुखिया जे लाइ प्रोफेशनल टीचिंग लाइसेंस जारी करण जी बिल मंज़ूर कयो आहे ऐं उस्तादनि जी सिखिया जे लाइ सिंध इंस्टीट्यूट ऑफ टीचर्स एजुकेशन क़ाइमु कयो वेंदो। गॾोगॾु सिंध हुकूमत स्कूलनि खे बजट डायरेक्ट बजट सिधी रीति बजट ॾियण जो जेको आहे उहो बिल मंज़ूर करे छॾियो ऐं 34,000 स्कूलनि खे उहा बजट मिली बि वई आहे जेका 18 अरब 63 करोड़ रुपया थिए थी। हाणे इहे स्कूल पाण पटेवाला बि रखंदा, पंहिंजो ख़र्च बि पाण हलाईंदा, TOD वटि न वेंदा। ॿुधो तइलीम मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तइलीम अहिड़ी शइ कान्हे जेका तव्हां हितां टुकड़ो खणी हुते रखो हुतां तइलीम सॼो हिकिड़ो कंपोज़िट हिकिड़ी शइ आहे जंहिंजी अंग्रेज़ी जे दौर में कोन इदारा तइलीमी इदारा हुया। तइलीम उस्तादनि जे ट्रेनिंग जा सेंटर हुया। तव्हांजे तिलकचाड़ी ते उस्तादनि जो ट्रेनिंग सेंटर हो। बिल्कुलु अञा ताईं आहे। ॻाल्हि आहे त तव्हां वञो था नवां नवां इदारा ठाहींदा, माण्हू भर्ती कंदा, पैसा वठंदा भर्तियुनि ते माण्हुनि खां, उन खां पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि जी का एतिरी तरबियत आहे न आहे, उन्हनि माण्हुनि जो पंहिंजो टेक्निकल नोहाव छा आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहे सभु शयूं कयो था। स्टेक होल्डर केरु आहे? सिविल सोसाइटी मशवरो कयो था। बाबा इहे त तॾहिं फ़ैसिला कयो जॾहिं तव्हां हिकिड़ो सिविल सोसाइटी लीडर्स घुरायो, एजुकेशनिस्ट घुरायो, सभिनी जा प्रोपोज़ल रखो, पोइ हिकिड़ो अकल सभिनी जो हिकिड़ो सभिनी जो हिकिड़ो इज्तिमाही राय हुजे उनखे वठो। हाणे इहो अलाए केरु था कनि, इहो इंस्टीट्यूशन ठही वई, इहो हिते नमो इदारो ठहंदो, नयूं अपॉइंटमेंट थींदियूं, माण्हू लॻंदा नौकरियुनि में। ईअं खोड़ ठाहे पिया आहिनि। जेतिरा बि तव्हां ॾिसो सिंधवाला जी जो कहिड़ो फंक्शन आहे, तव्हांजी जेके बि ठाहे पिया आहिनि इदारा सभु टेक्स्ट बुक बि छा थो करे, जेके बि आहिनि मक़सदु तव्हां जेतिरा बि इदारा ठहियल आहिनि उते बि करिकुलम अलॻि ठहियो, करिकुलम न भींग लॻी पई आहे न। ॻाल्हि आहे बाबा तव्हां घटि में घटि हिकिड़ी कॉन्फ्रेंस को ठाहियो, सिविल सोसाइटी लीडर्स खे घुरायो, ऐं जेकॾहिं तव्हां सिंसियर आहियो, सचा आहियो, त तव्हां माण्हुनि जो ॾाढो रखो थो भाई यार असांजो इशू आहे, कीअं हुनखे हल कयूं, हर कंहिंजी राय ॿुधो, उहो वरी फ़ैसिलो तव्हां कयो। सही ॻाल्हि आहे। इहो वन वे ट्रैफ़िक आहे, बसि असां अकेले कुल आहियूं, जेको असां भींग तॾहिं पई अचे। सही बिल्कुलु। कराची में 58,000 कणिकूं ॿोरियूं बंदि पियल फ्लोर मिलनि खे ॾियण जो इंकिशाफ थियो आहे। सरकारी ख़ज़ाने खे 40 करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। नॉन फंक्शनल फ्लोर मिलनि खे कणिक जारी थी आहे। सर अदा ॻाल्हि आहे त इहो जेको नेब ऐं एंटी करप्शन न एंटी करप्शन कुझु बि कोन्हे, इन्हनि माण्हुनि जो को कमी कोन्हे। इहा ॻाल्हि इहा आहे त इहो सभु कमु थिए पियो, पर पुछा काई कान्हे। सभु सौ सिधो हेरा फेरी आहे, सौ सिधो हेरा फेरी आहे। हाणे हेरा फेरीअ खे वठण वारा जेके आहिनि ख़ुदि हेरा फेरी में आहिनि त पोइ छा कयूं। सही बिल्कुलु। ताज़ो नेब चेयरमैन जो मौक़ुफ़ साम्हूं आयो ऐं हुन पंहिंजी रिपोर्ट जारी कई 2025 जी, त असां 2025 में 62 खरब 13 अरब रुपया ख़ुदा जा बंदा का लिस्ट त शाये कयो। कंहिंखां वरिता लिस्ट कंहिंखां वरिता अथऊं? छो सीक्रेट थोरी आहे भई, ही अवामी डॉक्यूमेंट आहे। तव्हां माण्हुनि खे ॿुधायो पर त ही असां हिननि खां वरिता आहिनि, हिन मद में वरिता आहिनि, त घटि में घटि को माण्हुनि ते असरु पए त बाबा ही त ईअं हिकिड़ो गुज़ार था त एतिरा वठी छॾिया, हिन सां छा फ़र्क़ु थो पए। सही ॻाल्हि आहे त इहे सभु नाला अचणु खपनि, प्रिंट थियणु खपनि, पब्लिश थियणु खपनि। इन सां ई फ़र्क़ु थो पए त हीअ माण्हू खे सज़ा आई, हिन माण्हू खे सज़ा आई, हीअ करप्शन में शामिल हो, हीअ ब्लैक शीप आहे, हीअ वाइट शीप आहे। हिते त ख़बर ई कान्हे का त ब्लैक शीप केरु आहे, वाइट शीप केरु आहे। इहे हिननि खे लिस्ट शाये करणु घुरिजे। सही बिल्कुलु। मतलब साहब ईरान ऐं अमेरिका विच में एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियुनि बाबति इतफ़ाक़ थी वियो आहे ऐं ॿई मुल्क जुमे जे ॾींहुं इस्तंबुल में ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहंदा। दरअसल छा आहे त अमेरिका त बज़िद हो त मां हमिलो कंदुसि, पर पोइ अमेरिका खे जेको आहे फ़ौजी सरबराह या फ़ौजी हुनजो जेको आहे कहिड़ो इलाइक़ो आहे ख़ासि जिते फ़ौजी वेहनि था, पेंटागॉन। पेंटागॉन में उन्हनि खे मशवरो ॾिनो त जंग असांजे फ़ाइदे में कान्हे। असांजा मिडल ईस्ट में केतिरा पंहिंजा सेंटर्स आहिनि, उन में असांजा काफ़ी माण्हू मारिजी वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि त इहो जेको तव्हां जंगी ॿेड़ो मोकिलियो आहे, हिते बि मीज़ाइलनि जो हमिलो थी सघे थो, इन करे ईरान सां जंग जोटण बजाए तव्हां हुनखे ॻाल्हियुनि में इंगेज कयो। सही इहो तॾहिं ट्रंप जेको आहे सो रिव्यू कयो आहे, छो त ईरान थ्रेट कयो त मां इसराइल भली तव्हां कयो, मां इसराइली ते बि हमिलो कंदुसि। सही। ऐं मां तव्हांजे जेके हिते आहिनि मिडल ईस्ट में सेंटर्स इन्हनि ते बि कंदुसि। सही। पोइ इहो सॼो पेंटागॉन ॿुधी करे उन्हनि खे एनालिसिस करे, त अकुलमंद माण्हू आहिनि न, त बाबा नुक़सानु थींदो, त इन करे जंग जे बजाए ॻाल्हियूं कयूं। इहो उनजो नतीजो आहे। सही बिल्कुलु। मतलब साहब सिंध में पोलियो जी मुहिम शुरू थी वई आहे। कराची समेत सिर्फ़ु सिंध सूबे जे 11 हंधनि ते पोलियो वायरस जी तस्दीक थी आहे। पोलियो मुहिम हले थी, हेॾी सारी सुठी ॻाल्हि आहे। मां नाज़रीन खे बि अपील कंदुसि त ख़ुदा रा पंहिंजे बचनि खे, नंढनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो, न त उन्हनि खे तव्हां
या रिस्क था खणो तव्हां उन्हनि खे वॾो ख़तरो आहे त उन्हनि जा उज़वा ख़राबु थी वञनि या हू सॼी ज़िंदगी जेको आहे सो हली चली न सघनि, माज़ूर थी वञनि। सो ख़ुदा मां तव्हांखे झोली जले चवंदुसि सभु सिंध जे ॿाहिराड़ियुनि खे ख़ासि तौर ते, शहरनि जा माण्हू त कनि था, ॿाहिराड़ियुनि जा माण्हू कोन था कनि त पुड़ा नथा पुड़ा पियारियो बचनि खे, तव्हां पंहिंजे बचनि जे बहितरी लाइ इहो कमु कंदो। सही बिल्कुलु। इन ते अॼु हिकिड़ी वीडियो पई हली पंहिंजो दादूअ जो शायदि हुयो मामिलो, त हुन में हमरा चए पियो त उअई असांजा बच्चा पुलिस मारे थी छॾे, इन खां भलो त असां पुलिस जा फुड़ा नथा पिया। इहा फ्रस्ट्रेशन आहे, इहा त फ्रस्ट्रेशन आहे, इहो त आहे न असांजी जेका पुलिस आहे या असां वटि जेको सिस्टम आहे उन में आहे त अंधेर नगरी न, इन करे छा कयूं। सही बिल्कुलु। मुंहिंजा सभु पाकिस्तान भारत में थींदे T20 वर्ल्ड कप में शिरकत करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे, पर भारत ख़िलाफ़ु मैच न खेॾंदो, कीअं था ॾिसो हुन फ़ैसिले खे? ईअं अॻु में बि हिंदुस्तान इन क़िस्म जो फ़ैसिलो कयो। हिंदुस्तान ॾिसो हाणे ॿ इदारा आहिनि, हिकिड़ो इदारो आहे क्रिकेट बोर्ड ऐं ॿियो इदारो हुकूमत। क्रिकेट बोर्ड जी जेका ICC सां एग्रीमेंट आहे उन में इहो शामिलु आहे क्लास त जेकॾहिं हुकूमत को असांखे हुकुम कयो त असां उहो मञंदासीं, बाक़ी न त न। ईअं हिंदुस्तान अॻु में इस्तेमालु कयो हिकिड़े ॿिनि मौक़नि ते। हाणे उहा साॻी ॻाल्हि पाकिस्तान जी आई आहे। हिकिड़ो अॻूणो ICC जो चेयरमैन आहे, तंहिं लिखियो त पाकिस्तान जो इहो जेको क़दम आहे त मां कोन खेॾंदुसि, हुकूमत मूंखे हुकुम कयो, PCB चए थी मूंखे हुकूमत चयो आहे, अहिड़े नमूने सां पहिरीं हिंदुस्तान बि इहो अहिड़े क़िस्म जी अवेल कई आहे ॻाल्हि, तंहिं करे मां सम्झंदो त पाकिस्तान, ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रांदियूं में पॉलिटिक्स न अचणु खपे। पहिरियों इहो कमु हिंदुस्तान कयो, हथु न ॾियणु। जी हा, अरे पोइ वरी त स्पोर्ट्समैनशिप त आहे ई कान, हथु न ॾियणु, इहो करणु त पोइ इन खां चङो त न खेॾूं। सही ॻाल्हि आहे। इहो पाकिस्तान जो एतिजाज बिल्कुलु ठीकु आहे हिंदुस्तान सां त बाबा असां तव्हां सां खेॾणी कोन था चाहियूं। एग्ज़ैक्टली, हा बिल्कुलु। पोइ ॿियनि लफ़्ज़नि में कोन चयो लानत, वञी बूथ में लानत, वञी धूड़ पायो। पर ॾिठो वञे त नुक़सानु त वॾो थींदो सर। नुक़सानु त ॿिन्ही धुरियुनि जो थींदो, नुक़सानु त ICC जो थींदो। ॾिसो ICC जेको रोल प्ले कयो न बांग्लादेश सां, ॾाढो ग़लति कयो। कहिड़ो फ़र्क़ु थो पियो हुनखे चयां तव्हां ॿिन्ही पाकिस्तान वांगुरु श्रीलंका खेॾो? सही, कहिड़ो फ़र्क़ु थो पियो? तव्हां हुनखे कढी एलिमिनेट करे ऐं तव्हां स्कॉटलैंड खे विच में आणे छॾियो, जेको ग़लति आहे न। हिनखे ICC पाण बुनियादु ग़लति विधो आहे। नतीजतनि छा थींदो अॻियां हली? श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, UAE सभई वरी गॾिजी वेंदा। सही बिल्कुलु। त तंहिं करे तव्हां इन ओॾी महिल ई तव्हां चइबो आहे निप इन द बड, माना ओॾी महिल ई तव्हां क़दम खणो, ओॾी महिल ई क़दम खणणु खपंदो त बांग्लादेश सां ॻाल्हि ॿोल करे ऐं ॻाल्हि खे अॻियां वधाइणो। श्रीलंका में खेॾंदो कहिड़ो फ़र्क़ु थो पए? पर छा आहे त हिंदुस्तान जी जो इन्फ्लुएंस तमामु घणो आहे ICC ते। जी हा, बिल्कुलु तमामु घणो आहे, तंहिंजे करे उहो वरी पंहिंजी घटि ताईं नथा चाहिनि। हाणे हींअर बि जेको पाकिस्तान ऐलान कयो आहे त हू हुनखे करे पियो थो पोलिटिसाइज़, जीअं पाकिस्तान ते एक्शन थिए, पर पाकिस्तान एक्शन थींदो कीअं? त अॻु में करे चुका आहियो। अहिड़ो प्रेसिडेंट आहे जो हिंदुस्तान पाण हुकूमत हिंद जे चवण ते हिकिड़ो ॿ अहिड़ा क़दम खयां जो ICC मजबूर थी वई। सही बिल्कुलु। उहो त ICC त हाणे इंडियन क्रिकेट बोर्ड चवंदा आहिनि हुनखे। हा, पर ICC में छा आहे त एग्रीमेंट सभिनी जूं सयूं आहिनि त बाबा असां ॿधल आहियूं ICC प्रेसिडेंट सां, अनलेस असांखे हुकूमत को ऑर्डर जारी न करे। सही बिल्कुलु। मुंहिंजा सभु सिंध में हिकु भेरो ॿीहर इहे पुलिस जा जुड़तो मुक़ाबला जेके आहिनि उहे ज़ोर वठी विया आहिनि। गुज़िरियल राति फैज़गंज में 3 नौजवान मारिया अथऊं, 2 ॾींहं पहिरीं सखर में मारियऊं। अॼु दादूअ में सिंध जो जेको हाई प्रोफाइल केस हीअं थी चुको आहे, नादिर जमाली केस जेको, उन में SSP दादू बि हुयो, त 15 खां वधीक पुलिस एहलकार SHO जी सभु मौजूदु हुआ जवाबदार तौरु। इहो जेको क़तलु आहे, मावरा क़तलु आहे, उहो कॾहिं बंदि थींदो? कॾहिं सिंध जा नौजवान जेको आहे उहो यार ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायो थो, सखर में जेके न सिंध जे माण्हुनि जा फ़ैसिला पंहिंजा आहिनि न। ॾिसो ॻाल्हि आहे त सिंध जो माण्हू आहे ग़ुलाम। जी हा, बदतरीन ग़ुलाम। सिंध जो माण्हू पंहिंजे MLA सां नथो ॻाल्हाए सघे, MP सां नथो ॻाल्हाए सघे, पंहिंजे अवामी नुमाइंदे सां नथो ॻाल्हाए सघे। हिते वॾेरको निज़ाम आहे, सरदारी निज़ाम आहे, सैयद निज़ाम आहे, पीर निज़ाम आहे। उन में सिंधी माण्हू वीचारी अहमियत आहे कान। तंहिंजे करे हिते निज़ाम उहो ई आहे जेको हू था ठाहिनि या उन्हनि खे जेको सूट थो करे। सही। जेसिताईं सिंधी माण्हू ॻाट ऊचो करे ऐं इख़्तिलाफ़ न कंदो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु न उथंदो, नाहक सां इख़्तिलाफ़ न कंदो, नाहक जे ख़िलाफ़ु न थींदो, तेसिताईं सिंधी माण्हू ईअं पियो मारिजंदो, बेखफ़नो थी पियो मारिजंदो, जेसिताईं पाण पंहिंजे लाइ नथो थिए। सही। गुज़िरियल त हिकिड़े SSP रोहल खान खोसे जी हली पई वीडियो त असां त पुलिस खे चई छॾियो सिधी गोली न हणो, हेठें धड़ में गोलियूं हणंदा कयो। ओपनली हाणे चवनि था। तबाही आहे न इहा त। ॾिसो हेठें धड़ में हिते हाफ फ्राए फुल फ्राए वारी ॻाल्हि थी। हाफ फ्राए फुल फ्राए कयो, असांखे हाफ फ्राए कयो, फुल न कयो। तौबा, अलाह माफ़ करे, बसि छा कंदासीं। ॾिसो न ॻाल्हि आहे त इहो
इहा तूं पंहिंजी करणी भरणी आहे, इहा पंहिंजी करणी भरणी आहे, पर सिंध अयाज़ न मरणी आहे। माण्हू मरिजी वेंदा, सिंध कान भरंदी, इंशाअल्लाह सिंध जीअंदी। बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी मुरारी साहिबु। अॼु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।